श्रद्धा ऐं निम्रता सां श्री सतगुरु देव जन जी शेवा कंदे त कणे मां मण थी मिलंदे। श्रद्धा ऐं निम्रता सां शेवा कंदासीं त कणे मां मण थी मिलंदो। बिना श्रद्धा कोई केतिरी बि करे शेवा, भले सॼो ॾींहुं मंदरनि टिकाणनि में वेठा हुजूं, पर श्रद्धा ई न हुजे असांजे अंदर में त उहा शेवा लेखे न लॻंदी आहे। भले थोरी कयूं पर श्रद्धा सां कंदासीं न त उहा असांजी लिखिजंदी थींदो आहे। पोइ आत्मा बलवान थी वेंदी, पोइ असां मन खे मारे सघंदासीं। असां मन खे बलवान करे छॾियो आहे, आत्मा असांजी कमज़ोर थी वई आहे। छो मन जो चवणु मञी मञी असांखे हुनखे मोटो करे छॾियो आहे, तॾहिं असां मन ते फतेह नथा पाए सघूं। श्री सतगुरुनि जी दरबार इन संसार जे अंदरि परम सुख जो धाम आहे। जेकॾहिं महान दुख जी अग्नीअ खां बचण थो चाहीं त संसारी मोह छॾे सतगुरुनि जी शरण वठ। सची ॻाल्हि आहे, सतगुरुनि जी दरबार परम सुख जो धाम आहे। ऐं संसार में त अग्नि आहे नी, जे तो जे इन महा दुख जे अग्नीअ खां बचणु चाहीं त हुनजी ओट वठ। अॻे मां ॿुधायोमांव जॾहिं चवनि पिया 2012 में परलय थी वेंदी, ॾाढी अफ़वाहूं ॿोलियूं हुयूं भई 2012 में परलय थी वेंदी। त हिकिड़ो प्रेमी दादी जन खे चए पियो, दादी पोइ सभु मरी वेंदासीं। त दादी जन चवनि पिया, न छोरा, जेके सचा हूंदा न भगत जेके हूंदा उहे बचंदा। त चईसि पोइ मां हिकु कमु कंदुमि, 2012 में मां तव्हांजे चरणनि में वेही रहंदुमि। पोइ त मूं वटि परलय बि ईंदी कोन, काल खे ताक़त कान्हे जो अची सघे संतनि वटि। अटल इरादे खां सवाइ मन ते जीत न पाए सघंदे। अटल इरादो हुजे, कुझु बि थी पए, केॾियूं बि तकलीफ़ूं अचनि, कष्ट अचनि, दुख अचनि, अड़चनूं अचनि, केॾो बि कुझु थिए, पर पंहिंजो इरादो अटल हुजणु खपे। मूंखे मंज़िल ते पहुचणो आहे, माना पहुचणो, मूंखे हे कमु करिणो आहे, माना करिणो आहे, त पोइ कोई रोके न सघंदो। तंहिं करे लाई चाड़ीअ जे लोॾनि खां घबराए न। घबराए न, लायूं चाड़ियूं त ईंदियूं, जेसिताईं शरीर में साह आहे तेसिताईं लायूं चाड़ियूं। ऐं हिकु असांजे मथां नथियूं अचनि, सभिनी जे मथां आहिनि, उहो बि त ॾिसूं पिया था न। त ख़ाली असांजे मथां दुख नथा अचनि, ख़ाली असांजे मथां तकलीफ़ूं कान्हनि, इहे सभिनी जे मथां आहिनि। त उहो सही वञणो आहे, असांखे पंहिंजो कमु न छॾणो आहे। हे शेवक, रुहानी राह में रहबर खे न छॾ। रुहानी राह में रहबर खे न छॾो, उन खे पकड़े हलंदा हलूं त भव सागर पक पार पइजी वेंदासीं। मन जो चवणु न मञ ऐं सतगुरुनि जी आज्ञा सत सत करे मञ। मन जो चवणु न मञो, सतगुरुनि जी आज्ञा मञींदा हलूं जीअं चवनि। पर मां त चवां थी, हींअर त एॾो कुझु ॾुखियो चवनि ई कोन था, चवनि था कुझु बि। अॻे जेके परीक्षाऊं सिखनि खां वरितियूं अथनि उहे हींअर किथे आहिनि। हींअर कुझु बि ॾहों हिसो बि कोन था परीक्षाऊं वठनि। जीअं असां चऊं था वीचारा कनि था, जेॾी महिल सॾु था कयूं तेॾी महिल अची हाज़िर था थियनि। सतगुरुनि जो ज्ञान रूपी हथियार खणी शब्द रूपी धार तेज करे मन सां जंग जोटींदे त मंझि एतिरी ताक़त किथे आहे जो तुंहिंजे साम्हूं बीह सघे। शब्द रूपी हथियार ज्ञान रूपी हथियार, शब्द रूपी धार। ध्यान रूपी हथियार ऐं शब्द रूपी धार। धार उहा जो तिखी हूंदी त मन में एॾी ताक़त आहे छा? पर असां उहो कयूं।
अॼु हिकु संत ॿुधाए पियो त अॻे मां ॿुधायोमांव नी त कोड़ीनार वारा अम्मा हिकु दफ़ो मूंखां पुछनि पिया त राति जो सुर्त हलंदी अथई, निंड में हलंदी अथई। समा असांखे त कोन थी ख़बर पए निंड में हलंदी आहे, अलाए निंड में कीअं ख़बर पवंदी। चई हा छो न पवंदी, तार अंदरि तूं तूं, उन्हनि जे तार अंदरि तूं तूं आहे त पोइ उन्हनि जो सुम्हण बि समाधि आहे। हिकु पल बि अजायो नथा वञनि, हिकु श्वास बि ख़ाली नथा खणनि। जेकॾहिं सतगुरुनि जो शब्द तोसां साण आहे त हर हिकु मुश्किलात में तुंहिंजी देखभाल ऐं रखिया कंदा। सतगुरुनि जो शब्द साण असां उहो न विसारियूंसि। जेको शब्द असांखे ॾिनो अथनि उहो बि हथियार आहे असांखे, त पोइ कोई कुझु बि करे न सघंदो। शब्द ई तुंहिंजी आत्मा आहे ऐं शब्द ई परमात्मा आहे। शब्द ई सुख जी खाण आहे। तूं शब्द जी कमाई कंदे त सुतल भाग बि जागी पवंदे। शब्द ई आत्मा, शब्द ई परमात्मा, शब्द ई सुखनि जी खाण। इन खां सवाइ कुझु आहे ई कोन सम्झ। असांखे मन में ईअं हुजणु खपे त इन खां सवाइ कोई कंहिंजो कोन्हे। उन खे जे पंहिंजो कंदासीं त पोइ सभु पंहिंजा आहिनि। न त कोई कंहिंजो कोन्हे। इहो त ॾिसी वरितो आहे दुनिया केतिरी स्वार्थी आहे। हिकिड़ो वॾो सेठ हो, उन बंगलो ठारायो पंहिंजे लाइ। बंगलो एॾो सुठो ठारायईं, एॾो सुठो ठारायईं, एॾी त महिनत कई, दिलि जान सां उहो हिन बंगलो ठारायो। 20 करोड़ ख़र्च कई बंगले ते। आलीशान ठारायईं बंगलो। बंगलो ठही तयारु थियो त सभु ॾिसण पिया अचनिसि हिन जो बंगलो। ॾाढो सुठो ठारायो अथई, ॾाढो सुठो ठारायो अथई। त हिकु ॼणो चएसि थो मां तोखे 22 करोड़ ॾियां, मूंखे इहो बंगलो ॾे न। चईसि न तोखे कीअं ॾींदुसि, मां पंहिंजे रहण लाइ ठारायो आहे। वरी ॿियो थो चएसि 25 करोड़ ॾे, मूंखे ॾे। चईसि न मां पाण रहंदुसि, मां हेॾी महिनत करे ठारायो आहे, केॾी मां महिनत कई आहे, केॾो त ख़र्च कयो आहे। त हिकिड़ो ॼणो चएसि थो मां तोखे 30 करोड़ ॾियां, तूं ख़र्च बराबरि चए थो कयो आहे पर तो 20 कयो आहे न ख़र्च, मां तोखे 30 करोड़ थो ॾियां पर इहो बंगलो मूंखे ॾे। चईसि न ॾींदोमांइ, मां हिन में पाण रहंदुसि, छो ॾियां मां तोखे, मां पंहिंजे रहण लाइ ठारायो आहे। ठहियो हे कंहिंखे ॾिए नथो। हे कंहिं कम सां 8 ॾींहं ॿाहिरि वियो, उतां ॿाहिरां आयो त ॾिठई त हुन बंगले खे बाहि पई लॻे। लथो ऐं ॾिठई अची अञा रहण कोन विया हुआ। पियो चए हे छा, मां केॾी महिनत कई आहे, केॾो मां ख़र्च कयो आहे हिन बंगले जे पुठियां, अञा रहण बि कोन आयो आहियां त बंगले खे बाहि लॻी वई आहे। चएसि पियो भॻवान तोई छा कयो, तोखे दया न आई, तूं निर्दयी आहे। अञा मां रहण बि कोन आयो आहियां, सुख बि कोन वरितो आहे, पूरो ॾिठो बि कान्हे त बाहि लॻी वई बंगले खे। तूं हीअं आहे, तूं हूअं आहे, तूं ऐं ॿियो केरु न मिलंदो आहे त भॻवान त आहे ई न ॾोह ॾियण लाइ। त इन जो वॾो पुटु थो अचेसि, चएसि त बाबा रोए छो थो। चईसि ॾिसे नथो बंगले खे बाहि पई थी लॻे त वरी चए थो रोए छो थो, केॾो मां ख़र्च कयो आहे, केॾी महिनत कई आहे, 2 साल विञाया आहिनि हिन बंगले ठाहिण में, न धंधे ॾे ध्यानु ॾिनो आहे, न घर ॾे ध्यानु ॾिनो आहे, त तूं वरी चए थो रोए छो थो। चईसि न रो न, तव्हां कोन हुआ न त पुठियां मां हिन बंगले जो सौदो करे छॾियोमांव। हिकिड़े ॼणे 40 करोड़ ॾिना, तूं 30 में न पियो ॾिएसि, मां 40 में विकिणी छॾियो थी मां, हाणे पंहिंजो कोन्हे। चईसि पंहिंजो कोन्हे, चईसि न।
भॻवान तूं ॾाढो दयालु ॾाढो दयालु आहे, ॾाढी मूं ते कृपा कई अथई। त वरी नंढो पुटु थो अचेसि त बाबा छाखे थो चए तूं भॻवानु दयालु आहे? चईंसि छो चए थो मां सौदो करे छॾियो आहे, बंगलो विकिणी छॾियो आहे। चईंसि विकिणी छॾियो अथई पर अञा हुन पेमेंट थोरी ॾिनी आहे, अञा ख़ाली टोकन ॾिनो अथई। पाण 20 करोड़ ख़र्च कया आहिनि त हुन त अञा करोड़ बि पूरो कान ॾिनो आहे, 50 लख ख़ाली ॾिना अथई। त वरी पियो भॻवान खे चए भॻवान तूं हीअं आहे, भॻवान तूं हूअं आहे, तोहे छा करे छॾियो, मां अञा वेठो ई कोन आहियां त मुंहिंजे बंगले खे बाहि ॾेई छॾियईं। त उतां हिकु संत थो निकिरे, चएसि थो तूं केॾो स्वार्थी इंसान आहे। जॾहिं ख़बर हुई मुंहिंजो बंगलो आहे त भॻवान खे एॾियूं शिकायतूं थो करे, एॾा महीना थो ॾिए त तूं निर्दयी आहे, तूं हीअं आहे, तूं हूअं आहे। वरी जॾहिं ख़बर पई हे विकामी वियो आहे बंगलो, भई हाणे असांजो कान्हे, त भॻवान खे चई थो तूं दयालु आहे। वरी जॾहिं ख़बर पवई थी त अञा पैसा कोन मिलिया आहिनि त वरी तो भॻवान खे ॾोह ॾे। त एॾो स्वार्थी इंसान आहे दुनिया में, सॼी दुनिया ईअं आहे। भॻवान छा करे? जेसि ताईं मुंहिंजो आहे तेसि ताईं दुख आहे, मुंहिंजो कोन्हे त दुख बि कोन्हे। पर मुंहिंजो त हक़ीक़त में आहे ई कोन नी। असां सभु आहियूं महिमान, जीअं धर्मशाला में रहंदा आहियूं ईअं रहियल आहियूं। रहण ईअं खपे, पर असां ईअं रहिया पिया आहियूं ॼण बसि हिते सदाईं गुगो अॾाईंदासीं असां। तॾहिं तो दुख थिए, थोरो बि नुक़सानु नथा सही सघूं। पर इहा नथी ख़बर पए त अंदरि केतिरो था असां नुक़सानु कयूं। हे ॿाहिरियों त जेको बि आहे नुक़सान या नफ़ो कूड़ो आहे, सच थोरी आहे। पर अंदरि त नुक़सानु पाण कयूं था न, उहो कॾहिं भरपाई थींदो। ॿाहिरियों त वरी बि भरपाई थी वेंदो, उहो ॾियणु पए त हुनखे देरि ई कान्हे। पर अंदरियों जेको असां नुक़सानु कयूं था उहो पोइ नथा असां भरपाई करे सघूं। श्री सतगुरु देव महाराज जी आदि पुरुष आहिनि, सभु कुझु ॼाणण हार आहिनि। हू तुंहिंजी भावना मुताबिक़ फल ॾींदई ऐं ग़लतियुनि जी माफ़ी ॾियण वारा आहिनि। हू ग़लतियुनि जी माफ़ी ॾियण वारा आहिनि। असांजी जहिड़ी भावना हूंदी अहिड़ो असांखे फल ॾींदा। भावना असां सची रखूं। अहंकार थोरो बि अची थो वञे न त हू नथो सहे, पर पंहिंजनि भगतनि खे वरी किरण बि नथो वणे। जॾहिं श्री राम पुल ठाहे ऐं लंका पहुतो, त्रेता युग में, वरी उन खां पोइ आयो द्वापर, त अर्जुन महायोधो हो न तीरंदाज़ीअ में, इन जहिड़ो कोई हो ई कोन। हिनखे हिकिड़े ॾींहुं अभिमान थो अची वञे त श्री राम पाण घटि हो छा, पाण हो त भॻवान। पोइ बांदरनि जी मदद वठी ऐं पथरनि जी पुल छो ठाही वई? ईअं न करणु खपे असां भॻवान खे। हिते मां हुजां न त हिक ई बाण सां मां सॼी पुल ठाहे ॾियांसि। ऐं उते हनुमान वेठो, हनुमान त आहे न अञा भाई। हनुमान ॾिठो त हिन त तूं चए जल समाधि वठी छॾींदुमि, अर्जुन थो चएसि। चईसि ठीकु आहे। हुन ठाही तीरनि जी, हुनखे ताक़त त हुई न अर्जुन खे, ऐं विद्या सभु पढ़ियल हो, धनुष बाण। तीरनि जी पुल ठही वई, हिकु ई बाण हयईं त सॼी पुल ठही वई। हिनखे अभिमान और वधी वियो अर्जुन खे। ॾिठई हिकु बाण मां हयो आहे ख़ाली त सॼी पुल ठही वई। चईंसि चङो हाणे मां हिन ते हलां नी? चईंसि हल।
हनुमान हिकु पेर अञा रखियो त थोरी हेठि मथे थी, वरी ॿियो खयईं त अधु अंदरि हली वई, टियों पेर खयईं त सॼी पुल टुटी पई। चईंसि हाणे कर ख़बर, हाणे छा करिणो अथई? चईंसि हाणे मां जल समाधि वठंदुमि, अॻे वरी जेको पिरन कंदा त उहो पूरो कंदा हुआ न। चईंसि मां जल समाधि वठंदुमि। अर्जन तैयार थियो त हिते भॻवानु आयो, कृष्ण भॻवानु। चईंसि भी ये छा थो करे? भॻवानु जेको कंदो आहे उहो सही कंदो आहे, तो श्री राम ते संसो आंदो अथई, इहो तो सुठो कमु न कयो आहे, तोखे एॾो अभिमान हो, इन करे हनुमान कमु कयो आहे, न त हनुमान बि तोखे सुञाणे त तूं घटि योद्धो कान्हे। हनुमान खे चईंसि हनुमान तो हिन जो अभिमान टोड़े ॾाढो सुठो कमु कयो अथई, पर तोखे इहा ख़बर पई त इहे 3 कदम बि उहा पुल कीअं रही, खाली हिले पई, टुटी त कान नी। चईंसि न, चईंसि मां हेठि काचबे जो रूप धारे ऐं वेठो मैं। चरणनि ते किरी पियुसि, चइसि पियो बराबरि आहे, तोखां सवाइ असां अधूरा आहियूं, भॻवान खां सवाइ असां कुझु कोन आहियूं, जेको करे तो सभु तूं तो करे। त कृष्ण भॻवानु चईंसि त हाणे अर्जन जो अभिमान त टुटी पियो, पर हाणे तोखे हिकु कमु करिणो अथई, जेॾी महिल युद्ध थिए नी त अर्जन जे रथ ते तोखे बीहणो अथई अची। चईंसि मुंहिंजो कहिड़ो कमु आहे? चईंसि न, मां जीअं चवां अर्जन जे रथ ते तोखे बीहणो अथई अची। जेॾी महिल अर्जन रथ ते चढ़ियो, अर्जन जो रथ ठाहियईं न भॻवानु पाण सारथी थियो, उन ते जेका गजा चाढ़ियनि नी उहो हनुमान हुयो। जॾहिं युद्ध पूरो थियो नी त उहो हाराए विया सभु। भॻवानु तो अर्जन खे चयसि पहिरियों तूं लह रथ तां, त चईंसि न भॻवानु पहिरियों तूं लह, पोइ मां लहां थो, तोखां अॻु मां कीअं लही वञा? चईंसि न, जीअं मां चवां तूं लह। अर्जन खे पहिरियों लाथईं, पोइ भॻवानु पाण लथो, भॻवानु लथो ऐं रथ टुटी पियो। सॼो माना ईअं टुकर टुकर थी वियो। त चईंसि भॻवानु हे छा थियो? चईंसि अर्जन रथ त पंहिंजो युद्ध में ई हीण थी वियो, टुटीज पियो, सम्झ पाण पछाड़ीअ ताईं युद्ध करे ज न पिया सघूं, पर हे जेको हनुमान मथां वेठो ई न उहो हिन रथ खे जले बीठो। हाणे युद्ध पूरो थी वियो, पाण लथासीं त हनुमान बि लही वियो, तॾहिं इहो रथ टुटियो। हनुमान में एॾी शक्ति आहे। कल्ह छा त कयो अथनि, चवनि था 108 हिकु हिकु हंधि 108 यज्ञ कया अथनि। भाॼियुनि ऐं फ्रूटनि जी सॼी डेकोरेशन 6-7 लख माण्हू विया आहिनि उते त सारा उते त हूंदी आहे पाण छा त ॾिसो सॼो माना रोड सिंगारियो ठहनि जा ठहनि मगे। तॾहिं त चवंदा न दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना। पापी भी संदसि नाम रूपी जहाज ते चढ़ी पार थी सघनि था। पापी भी उन जे नाम रूपी जहाज ते चढ़ी पार था थी सघनि। हू चतुराई सां न रीझंदा आहिनि, पर तुंहिंजो दिली प्रेम ॾिसी तो वटि अचण खां सवाइ बि रही न सघंदा।
ऐं बिना घुरण जे ई तोखे सुख बख़्शींदा। बख़्शिनि था, सची ॻाल्हि आहे। छा छा घुरी मां छा छा घुरां, बिना घुरे मूंखे सभु कुझु मिलियो। सभु त ॾेई छॾियो अथई, पोइ बि असां हुनखे पंहिंजो नथा बणायूं। अहिड़ा किर्तगिन आहिनि। जंहिंजे सिर ते सतगुरु देव जो हथ आहे तंहिंजो कॾहिं बि नुक़सानु न थींदो ऐं हर हंधा खेसि सफलता ई मिलंदी। जंहिंजे मथां उन जो हथु हूंदो त उन जो नुक़सानु कीअं थींदो, उहो करण ई न ॾींदो न। हर हंधा चए थो सफलता ई सफलता हुनखे मिलंदी। तॾहिं चवनि था हथु न हटायो ईश्वर, जेको महिर भरियो हथु रखियो अथई उहो सदाईं रखंदो अचे। त उन लाइ वरी असांखे एतिरी निम्रता खपे, एतिरो प्रेम खपे, एतिरी श्रद्धा खपे, भावना खपे। भॻति मार्ग में ही 5 रतन प्रेम, नीति, युक्ति, निम्रता ऐं श्री आज्ञा जो आधार साण खणी हलंदे त हीअ यात्रा सवलाई सां पूरी थींदई। प्रेम, नीति, युक्ति, निम्रता ऐं श्री आज्ञा, गुरुअ जी आज्ञा, इहे सभु ज़रूरी आहिनि। गुण पाण में उहे पैदा कयूं। श्री सतगुरु देव महाराज उन्हनि ते राज़ी हूंदा आहिनि जेके अहंकारनि सां बि निम्रता जो वहिंवार कंदा आहिनि। अहंकारनि सां बि निम्रता जो वहिंवार कयूं। असां चवंदासीं इहा शेर आहे त मां सवा शेर आहियां, पोइ अहिड़ा माण्हू त उनखे नथा वणनि। फूलता है वो फैलता नहीं, जो फूलता है वो फैलता नहीं। सची ॻाल्हि। जेको फुंडंदो उहो मशहूरु कीअं थींदो, माना जंहिंखे अहंकार हूंदो उहो। जेकॾहिं तूं श्री सतगुरु देव जन जो ध्यानु न विसारींदे ऐं सदाईं उन्हनि खे यादि कंदो रहंदे त तोखे अहिड़ी सुख जी प्राप्ति थींदी जंहिंजो आदि ऐं अंत ई कोन्हे। आदि अंत ई कोन्हे, अहिड़ी सुख जी प्राप्ति थींदी। उनखे ख़ाली न विसारींदी, बसि उनखे सदाईं यादि कंदा रहूं। साईं चवंदा न, यादि है तो आबाद है, भूला तो बर्बाद है। हू जेसिताईं यादि आहे तेसिताईं असां आबाद आहियूं, हुनखे विसारींदासीं त बर्बाद थी वेंदासीं। न विसारियो न विसरियो, सदाईं यादि आहे। इलाही इहो अरदास में बि चवंदा अथई, न विसरी न विसारी। सेखारनि त घणेई था, पर असां जॾहिं सिखूं ॾाढो सेखारे विया आहिनि असांखे। जेकॾहिं तूं सतगुरुनि जी दया दृष्टि थो चाहीं त संदन ध्यानु सिमरन प्रेम सां कंदो रहो ऐं संदन पवित्र मूर्ति 8 पैर दिलि में वसाए रख। 8 पैर दिलि में हुनजी मूर्ति वसाए रखूं, ध्यानु सिमरन हुनजो कंदा रहूं त हुनजी दया दृष्टि सदाईं असांजे मथां आहे। हू ॾाढा दयालू, हुननि जो कमु ई आहे कृपा करणु, पर असांखे किरणो आहे बसि। किरत पाए ऐं उन ई स्वरूप खे हृदय रूपी संघासन ते विराजमान करे 2 हथ जोड़े खेनि वेनती कर त हे प्रेम जा भंडारी, मूंखे प्रेम ॾियो। मां तव्हांजो आहियां ऐं तव्हां बि मूंखे पंहिंजो बणायो। पंहिंजो बणाए छॾियो। हू त पंहिंजो असांखे बणाए थो, असां नथा हुनखे बणायूं। हू त बणाए थो पंहिंजो। हृदय में चए थो वियारे छॾ, वरी 8 ई पैर हुनखे इहा प्रार्थना कर त हे प्रेम जा भंडारी, मूंखे प्रेम ॾियो। प्रेम में ताक़त आहे। हे खिमियावान पिता, मूं भुलियल खे अमी न विसारियो ऐं पंहिंजे शेवा में क़बूल करियो। असां त भुलियल आहियूं,
पर शल उहो न विसारे। असां विख विख ते भुलिजी था वञूं। जेकॾहिं प्रभुअ खे ॻोल्हण थो चाहीं त ॿिए हंधि भिटकी भिटकी अजायो वक़्तु बर्बाद न कर। मालिक जे प्रेमियुनि सां मिल जेके खेनि पाइण जी युक्ति ॼाणंदा आहिनि। उहे ॼाणंदा आहिनि, उन्हनि सां मिल, उन्हनि सां सलाहूं कर, उन्हनि सां उथ वेह। दर दर भिटक न जे प्रभुअ खे पाइण थो चाहे। चवंदी आहियां न, जे प्रभुअ खे पाइण चाहियो त दरवेशनि जा दर खड़कायो। हू मालिक सां त मिलाइनि जेकी चाहिनि। संत साहिब जी दिलड़ी आहिनि जेकी मुअलनि खे त जियारनि। जेकी चाहिनि। मुअलनि खे बि जियारनि संत। सतगुरनि जी शेवा सां गुरमुखनि जे ध्यान में मज़बूती ईंदी आहे। उन शक्तिअ जी ख़बर कंहिं विरले भागशालीअ खे हूंदी आहे। विरले भागशाली, पर सतगुरनि जी शेवा मां जेको शक्ति ईंदी आहे। हनुमान में राम जी ॾींहं राति शेवा कई न, कंहिं ॾे बि न्यारियईं छा, पाण ॾे त न्यारियईं कोन, जीअं चयईं तीअं कयईं। जेकॾहिं तूं सतगुरनि जो सिमरन कंदे त तुंहिंजे सभिनी कमनि जी चिंता उहो पाण कंदा ऐं तुंहिंजी हर तरह संभाल लहींदा। सची ॻाल्हि आहे। असां हुनजो सिमरन कयूं, हुनजो चिंतन कयूं त उहा असांजी चिंता करे। सभु कम पोइ चए थो पाण कंदा, पोइ छाजी चिंता कयूं। ख़ाली हुनजो ध्यानु कयूं, बसि अठ ई पैर। सचे शेवक खां हिकु पल बि सतगुरु दूर न थींदा आहिनि। तंहिं करे दुख खेसि छुहंदो बि न आहे ऐं उहो सदाई आनंद में रहंदो आहे। सचो शेवक जेको हुजे, उन खां हिकु पल बि परे नथा थियनि त पोइ हुनखे दुख कीअं छुहंदो। उते दुख पोइ अची न सघंदो। बोल सतगुरु देव भगवान की जय। निभाए गुरु नानक शाह निभाए गुरु नानक साथ विचारे
भगवान मातो खे घड़िया घड़िया मुखे सजड़ा दीसो कीअं बुलाया लाला राज मातो खे घड़िया घड़िया मुखे सजड़ा दीसो घड़िया घड़िया मुखे सजड़ा दीसो लाला राज मुंहिंजो साथी थींदो अंतरयामी मुंहिंजो साथी थींदो कीअं बुलाया भगवान मातो खे घड़िया घड़िया मूंखे सजड़ा ॾींदो जॾहिं जॾहिं मां तोखे पुकारां दौड़ी अची मुंहिंजो लाऊं ॿुधी तो दौड़ी अची मुंहिंजो लाऊं ॿुधी तो सही रहो सगी दुखड़ो मुंहिंजो पाण अची तो सही न तो सगी दुखड़ो मुंहिंजो दुखड़ा मुंहिंजा पाण कढी तो कीअं बुलाया भगवान मातो खे घड़िया घड़िया मूंखे सजड़ा ॾींदो थी भुलिजी तोखे तूं सजी मूंखे राह ॾसी तो तूं सची मूंखे राह ॾसी तो सुमत जानी भरे भंडारा उमत मन मां पाण कढी तो सुमत जानी भरे भंडारा उमत मन मां पाण कढी तो कीअं बुलाया भगवान मातो खे घड़िया घड़िया मूंखे सजड़ा ॾींदो अचे थी निंडड़ी मूंखे पाण उथारण प्रभु अची तो अचे थी निंडड़ी मूंखे पाण उथारण प्रभु अची तो पाण उथारण प्रभु अची तो कन्या करे पियो जीवन तोखे जीवन खे तूं पाण रखी तो दासीअ पियो जीवन तोखे जीवन खे तूं पाण रखी तो कीअं बुलाया भगवान मातो खे घड़िया घड़िया मूंखे सजड़ा ॾींदो बुलाया लाला
सॾड़ा ॾींथो घड़ीअ मूंखे सॾड़ा ॾींथो मुंहिंजो साथी थींदो अंतरयामी मुंहिंजो साथी थींदो कीअं भुलायां भॻवान मां तोखे घड़ीअ घड़ीअ मूंखे सॾड़ा ॾींथो।